अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। मौसम जी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं त अॼु 23 अगस्त 24 कलाकनि जे दौरान सिंध सॼी में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलॉग खे सब्सक्राइब करे छॾियो। जे अगरि फेसबुक पेज ते हीअ वीडियो ॾिसी रहिया तो फेसबुक पेज खे फॉलो करे छॾियो ऐं इन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं अॻियां बि शेयर कंदा जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। रोज़ाना जीअं तव्हांखे 24 कलाकनि जी अपडेट ॾींदुमि सिंध बरसाति में यानी पंहिंजी मक़ामी ॿोली सिंधी में सिंध में किथे बरसाति थींदी तव्हांखे मुख़्तसिर अपडेट ॾींदा हलूं। पंजाब बलोचिस्तान इन ॿिन्ही सूबनि में अॼु किथे किथे बरसाति जा इम्कान आहिनि। उहे बाक़ी मग़रबी सिस्टम जेको आहे कश्मीर ऐं मरी में दाख़िल थींदो अॼु शाम, ओॾे वरी बरसातियुनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो। बहरहाल असां तव्हांखे सिंध जी अपडेट ॾींदा हलूं। सिंध में कल्ह जीअं अॼु बि मौसम साॻियो रहंदो यानी अंदरूनी सिंध में गर्म ऐं ख़ुश्क रहंदो मौसम, बरसाति जा इम्कान कान्हनि। बाक़ी सिंध जे वॾे शहर कराची ऐं उन जी साहिली पटियुनि ते बरसाति जा थोरा घणा इम्कान आहिनि। बाक़ी अंदरूनी सिंध में मौसम ख़ुश्क ऐं गर्म रहंदो ऐं हबस में गर्मी कमी ईंदी। बाक़ी कराची ऐं साहिली पटियुनि ते बरसाति जा थोरा घणा इम्कान आहिनि। रोज़ाना जीअं साॻी मौसम रहंदी ऐं गर्मी जी शिदत में थोरो वरी फ़र्क़ु ईंदो ऐं 24 कलाकनि जी अपडेट हूंदी आहे। महिरबानी करे अॻियां शेयर ज़रूरु करे छॾींदा ऐं शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब करे छॾींदा। रोज़ाना तव्हांखे अपडेट बरसाति जी मिलंदी रहंदी इन चैनल ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।